में शहीद थियो अलीअ जो बचो अल्लाह साईं राज़ी तंहिंसां थियो रब साईं राज़ी तंहिंसां करबल में शहीद थियो अलीअ जो बचो अल्लाह साईं राज़ी तंहिंसां थियो रब साईं राज़ी तंहिंसां जंहिंखे कुलनि ते खणी नबीअनि पायो आहे वॾे रुतबे वारो आहे सुहिणे ॿुधायो आहे जंहिंखे कुलनि ते खणी नबीअनि पायो आहे वॾे रुतबे वारो आहे सुहिणे ॿुधायो आहे सभिनी खे आ मिठो अलीअ जो बचो अल्लाह साईं राज़ी तंहिंसां थियो रब साईं राज़ी तंहिंसां असांजो यकीन आहे इमाम हुसैन सहाबा अहले बैत मंझा आहे सहाबी भी अहले बैत आहे ऐं क़ुरान मजीद जे अंदरि आहे रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन इन करे मूं जुमला ये इस्तेमालु कया अल्लाह हुन सां राज़ी आहे बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह जंहिंखे भाकर में खणंदे नबी साईं सूंघंदो हिन में जन्नत जी ख़ुशबू नबी साईं चवंदो हुयो केॾे लाॾ मां पलियो अलीअ जो बचो अल्लाह साईं राज़ी तंहिंसां थियो रब साईं राज़ी तंहिंसां करबल में शहीद थियो अलीअ जो बचो अल्लाह साईं राज़ी तंहिंसां थियो रब साईं राज़ी तंहिंसां सिरड़ो हुसैन साईं जो सजदे मंझ हुयो इन ई हालत में वञी पंहिंजे ख़ुदा सां मिलियो हमेशह लई जंहिं आख टियो अलीअ जो बचो अल्लाह साईं राज़ी तंहिंसां थियो रब साईं राज़ी तंहिंसां पंहिंजी औलाद खे बि थींदे शहीद ॾिठाई पर उन ज़ालिम जे हथ ते न बैत कयाई सोहराब ही ग़ज़ल लिखियो सभिनी चयो अल्लाह साईं राज़ी तंहिंसां थियो रब साईं राज़ी तंहिंसां करबल में शहीद थियो अलीअ जो बचो अल्लाह साईं राज़ी तंहिंसां थियो रब साईं राज़ी तंहिंसां